लाहौर हाई कोर्ट मोटरवे ज्यादती केस की जांच लाइ जुडिशियल कमीशन जोड़ण वारी दरख्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिनाहिनि त CCPO जे जुमिले ते पूरी काबीना खे माफ़ी वठणु घुर्जे। या कहिड़ी जांच आहे जंहिंमें CCPO मज़लूम औरत खे ग़लति चई रहियो आहे। लाहौर हाई कोर्ट में मोटरवे ज्यादती केस की जांच लाइ जुडिशियल कमीशन जोड़ण वारी दरख्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत दरख्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। अदालत वाक़े जी जांच जा तफ़सील तलब करे वरिता। CCPO के जारी कयल शोकास नोटिस जा बि तफ़सील तलब कया विया आहिनि। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त CCPO जे जुमिले ते पूरी काबीना खे माफ़ी वठणु घुर्जे। चीफ जस्टिस चयो त इहा कहिड़ी जांच आहे जंहिंमें CCPO मज़लूम औरत खे ग़लति चई रहियो आहे। CCPO ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थियणु घुर्जे। हुन जो त केतिरनि ई वज़ीरनि अजीब ग़रीब बयान ॾिना। ही सोशल मीडिया ते तस्वीरूं ॾेखारे चवनि था त वॾो कमु करियूं पिया। ख़बर नाहे त जांच थी रही आहे या ड्रामेबाज़ी।